बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत सां हूंदो। सिंध जा मोती मटियारी चैप्टर ऐं तव्हांजो मेज़बान इमरान अली में कल्ह हिकिड़ी नंढी रील रखीसीं जंहिंमें तव्हांखे जंहिंजो मौज़ू असांजो अचो त मटियारी घुमूं। ऐं पहिरियों प्रोग्राम मूं मटियारी टाउन कमेटी जेको पार्क ठहियलु आहे उहो ऐं हिकिड़े थाधल वारे सां ॻाल्हि ॿोल कई हुई, पर कुझु दोस्तनि चयो त पार्क जी हालति इलाही ख़राबु आहे, महिरबानी करे उन ते हिकिड़ो प्रोग्राम कयो। त अॼु अहिड़ी उस में आउं हिते पार्क में प्रोग्राम करण लाइ मौजूदु आहियां ऐं ॾिसंदासीं त आख़िर हिन पार्क जो मामिलो आहे छा, हिन पार्क में सहूलियतुनि जो फुक़दान छो आहे, हिन पार्क जी अहिड़ी हालति छो थी आहे, छा लाइ थी आहे। छो जे मूंखे यादि आहे त अदा अब्दुल गफ़ूर मल्ला ऐं फरहान शेख जी कोशिशुनि सां ही पार्क थोरो आबाद थियो हो। हिते वेलकम टू मटियारी जा बोर्ड बि लॻाया विया हुआ। कुझु टाइम ही पार्क आबाद बि हो, माण्हू काफ़ी आया विया पे, पर काफ़ी टाइम खां ही पार्क उजड़ी वियो आहे ऐं हिन पार्क में सहूलियतूं न हुजण जे करे माण्हुनि जो अचणु वञणु तमामु घटि थी वियो आहे। अचो त ॾिसूं था पार्क जी असल हालति छा आहे। पहिरीं त सभ खां मेन हिते आउं सम्झां थो त मेन गेट पार्क जो, भले नंढियूं दीवारूं आहिनि पर मेन गेट ऐं ॾियारियुनि वारा जेके दर आहिनि उहे हुजणु लाज़मी। हीअ असांजो मेन गेट आहे पार्क जो, जंहिंखे वठी आउं अंदरि अची वियो आहियां। उन खां पोइ ही टाउन कमेटी जे मटियारी तरफ़ां जेको अलाह साईं ऐं पोयां लिखियो वियो आहे इहो आउं तव्हांखे ॾेखारियां पियो। हिते टाउन कमेटी मटियारी लिखियो बि वियो आहे, लिखियो पियो आहे, पर अफ़सोस सां जो हिन जी सार संभाल जी इहा हालति आहे। हीअ सार संभाल न थियण जे करे हिते पार्क जी जेका आहे हालति इहा ख़राबु थी वई आहे। छबर सुकी चुको आहे। ऐं कोशिशि कंदसि त सॼो पार्क तव्हांखे ॾेखारियां ऐं हिन पार्क जी हालति ॾिसिजे त मतिलबु कीअं थी बहितर थिए या कीअं बहितर करे सघिजे थी। छो जे ऐं सम्झां थो त रुगो टाउन कमेटी जेका आहे उन जी ज़िम्मेवारी कोन्हे। ही डिप्टी कमिश्नर हाउस, सर्किट हाउस जो बोर्ड बि लॻो वियो आहे जंहिंजो रोड साम्हूं वञे पियो। उन खां पोइ गवर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेज जो इंस्टीट्यूट मटियारी जो रोड बि वञे पियो। हीअ असांजो ॿियो पासो, ही आई लव मटियारी जो बोर्ड, पर इहो सफ़ा हींअर अधूरो लॻो पियो आहे। हिन जा लफ़्ज़ पूरा कोन्हनि, केॾांहुं विया लफ़्ज़, छा थियो, सार संभाल छो कोन्हे, छा लाइ कोन्हे, इहो जवाबु अवाम खे घुरणु खपे। इन जो ज़िम्मेदार केरु आहे, केरु हिन पार्क खे ठाहींदो, केरु हिन पार्क खे सुधारींदो, उहो साम्हूं अचणु खपे। केरु आहे? ज़ाहिरी अवाम। ही सिर्फ़ु हिते पाणी जी सहूलियत ॾिनी वई आहे जंहिं ते अञा दोस्त जेको आहे हथ मुंहुं बि धोई रहियो आहे ऐं हिन पाणी खां चलो इहा सहूलियत हिकिड़ी सुठी आहे। बाक़ी हिन खां ही तव्हां पाण लॻारायो आहे? उहो त मूंखे ख़बर आहे, कल्ह था त तव्हांजो इंटरव्यू कयो त ही तव्हां पाण लॻारायो आहे? अच्छा, ही कॾहिं लॻारायो आहे? अच्छा, त पाणी हिन मां सही अचे थो? सही आहे, पीजे थो? छा था सम्झो, छो भला हिन पार्क जी हालति ख़राबु छो आहे एॾी? कुझु ॿुधाए सघंदो हिन बारे में? अच्छा, तव्हां हिते जा आहियो सर? छा था सम्झो हिन पार्क जी हालति भला अहिड़ी छो आहे सर? का ख़बर नथी। छा था सम्झो पार्क सुधरणु खपे, पार्क जी हालति सुधरणु खपे? अच्छा, हालति कुझु ॾिसां बि त इलाही ख़राबु आहे। छो जे बोर्ड, अच्छा ही पाण वेलकम जो मटियारी वारो अधु बोर्ड किरियो पियो आहे। अच्छा, ही हिन बोर्ड जी हालति आउं सम्झां थो लख रुपयनि खां मथे जेको आहे पैसा जेको आहे लॻा हूंदा हिन बोर्ड ते, पर हिन बोर्ड जी हींअर हालति ॾिसो जेको टूट फूट जो शिकार आहे। आख़िर हिन खे केरु सही कंदो, केरु हिन जी सार संभाल लहंदो, इहो हिकिड़ो सुवाल ऐं सम्झां थो पुछण जो हक़ु मटियारी जी आवाम खे आहे ऐं उहा पुछे, हूअं नथी पुछे त हिन प्रोग्राम खे शेयर करे पुछे। आख़िर को त हिन जी ज़िम्मेवारी खणंदो। छबर सफ़ा सुकी वई आहे या त पाणी न पियो ॾिनो वञे हिनखे, छा पियो कयो वञे। हालांकि पार्क जी आउं सम्झां थो साइज़ एॾी नंढी कोन्हे। मता माण्हू सम्झंदा पार्क जी साइज़ नंढी आहे, माण्हू कोन हिते ईंदा, त ईअं न आहे। पार्क जी साइज़ ठीकु ठाकु आहे, आउं सम्झां थो ठीकु ठाकु आहे। पार्क जी साइज़ ठीकु ठाकु आहे ऐं अगरि हिते सही बंदोबस्तु माण्हुनि जे वेहण जो हुजे, के चेयर्स वग़ैरह कुझु लॻायूं वञनि ऐं हिते स्ट्रीट लाइट जो हिकिड़ो सुठो इंतज़ाम हुजे, त आउं सम्झां थो त शाम जे टाइम मटियारी जी काफ़ी फैमिलीज़ खे हिते इंजॉयमेंट जो बि मिली सघे थो मौक़ो। कुझु हिकिड़ो ॿ झूलो बि लॻी वञे हिते, कुझु शयूं माण्हुनि ॿारनि लाइ लॻायूं वञनि। ऐं सम्झां थो पोइ भले हिते भला कोन्हे फंड, त मटियारी जी आवाम आउं सम्झां थो फंड ॾियण लाइ राज़ी हूंदी, पर घटि में घटि हिनखे बहाल त कयो, हिन जी हालति त सुधारियो घटि में घटि। मुंहिंजी टाउन कमेटी इंतिज़ामिया खे बि अर्ज़ु आहे
उन खां पोइ DC मटियारी खे बि अर्ज़ु आहे त ख़ुदा मटियारी खे पार्क जी तमामु घणी ज़रूरत आहे, हेल्दी एक्टिविटीज़ जी तमामु घणी ज़रूरत आहे। महिरबानी करे हिन पासे जो नोटिस वठनि, हिन पार्क खे सुधारीनि ऐं आवाम खे थोरो सुख जो साह खणण जो मौक़ो मिले। शाम जा 2 टे पहर अगरि आवाम हिते वेही कुझु लाभ हासिल कंदी, कुझु ख़ुशी महसूसु कंदी त दुनिया में त हिन जो फल मिलंदो, पर आउं सम्झां थो बरोज़े क़यामत बि हिन जो फल उन्हनि माण्हुनि खे मिलंदो जेको हिन पार्क खे सुधारण में किरदारु अदा कंदो। ऐं सॼो पार्क ॾेखारण जी कोशिशि करे रहियो आहियां तव्हांखे त पार्क जी हालति कहिड़ी मतिलबु हींअर ख़राबु थी चुकी आहे तमामु। सफ़ाई जो मयार कोन्हे, सफ़ाई जो बि फुक़दान आहे। पाणी ठुप न पियो ॾिनो वञे हिते, पाणी ठफ़ा न पियो ॾिनो वञे, इन करे छबर वग़ैरह सभु सुकी विया आहिनि। कुझु पासा सही बि आहिनि जिथे आउं सम्झां थो माण्हू वेही बि सघनि था। ऐं सम्झां थो अहिड़ी हालति में माण्हू वरी बि हिते अचनि था, ऐं सम्झां थो। सो अॼु कोशिशि कईसीं त हिन पार्क जी हालति आला ऐवान ताईं पहुचायूं, ख़ासि करे मटियारी जी इंतिज़ामिया ताईं पहुचायूं, ख़ासि करे DC मटियारी ताईं पहुचायूं त कुझु शयूं बहितर थियण जी उमेद जाॻे। बसि इन उमेद सां हिन प्रोग्राम खे इते ई ख़तमु था कयूं त मुंहिंजे हिन प्रोग्राम खे शेयर लाज़मी कंदो, मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब। आउं पंहिंजे लाइ नथो ही प्रोग्राम कयां, ही मटियारी लाइ थो कयां। अहिड़ी ततल उर्स में बि बीही ऐं तव्हां दोस्तनि लाइ प्रोग्राम कयां पियो, मटियारी वासियुनि लाइ प्रोग्राम कयां पियो, छाकाणि जो मटियारी खे पार्क जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे, तमामु सख़्तु ज़रूरत आहे मटियारी पार्क खे। सम्झां थो ही तव्हांखे वरी आउं बोर्ड ॾेखारियो। ही मेन रोड आहे मटियारी जो, जेको बाईपास हाईवे लॻे थो। पोयां कच्ची आबादियूं अलॻि आहिनि। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो डिप्टी कमिश्नर हाउस, सर्किट हाउस, ऐं हिन खां हेठि गवर्नमेंट पॉलीटेक्निक इंस्टीट्यूट मटियारी, उन जे पोयां ई पार्क आहे। सो दोस्तनि खे हिकु उमेद थो वरी इल्तिजा थो कयां, अर्ज़ु थो कयां त ॿियो कुझु न, मटियारी जी भलाई लाइ, मटियारी जी आवाम जी भलाई लाइ हिन वीडियो खे शेयर ज़रूरु कयो ताकी आला ऐवाननि ताईं या इंतिज़ामिया ताईं इहे शयूं पहुचनि त कुझु इन्हनि जो नोटिस वठिजे ऐं कुझु इन शयुनि में बहितरी आणिजे। हिकु भेरो ॿीहर आउं तव्हांखे हाल मटियारी जो बोर्ड ॾेखारे रहियो आहियां जेको अध खां मथे किरियो पियो आहे। लाइटुनि जूं तारूं बि हिन में मौजूदु आहिनि, पर आउं सम्झां थो कोई एॾो वॾो ख़र्चु न आहे, एॾो वॾो ख़र्चु न आहे। अगरि थोरो करे हिन पार्क खे सुधारियो वञे त सुधरण जी उमेद आहे। व्यूअर्स, हिकु भेरो ॿीहर अपील कयां थो त मुंहिंजी वीडियो खे शेयर लाज़मी कजो। कमेंट्स में हौसला अफ़ज़ाई लाइ कुझु न कुझु ज़रूरु लिखिजो। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो। अल्लाह हाफ़िज़।